नाज़रीन ख़बर वास्ता शेयर कंदासीं। वफ़ाक़ी सरकार नए माली साल लाइ 14,460 अरब रुपयनि जी मालियत वारी बजट पेश करे छॾी। नाणे जे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार पारां माली साल 2023-24 जी बजट क़ौमी असेंबली में पेश कई वई। तरक़ियाती मनसूबनि लाइ रिकॉर्ड 11 खरब 50 अरब रुपया रखण जो ऐलान कयो वियो। दिफ़ाई बजट में बि वाध कई वई। FBR तहत टैक्स ओगाड़ी जो काथो 92,000 अरब रुपया लॻायो वियो। टैक्स ओगाड़ी में सूबनि जो हिसो 5,276 अरब रुपया हूंदो। मुआशी तरक्की जी शरह 3.5% रहण जो काथो लगायो वियो। बाक़ी आगाह कयो पिया वफ़ाक़ी सरकार पारां नए माली साल लाइ 14,460 अरब रुपयनि जी मालियत वारी बजट पेश कई वई। नाणे जे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार पारां माली साल 2023-24 जी बजट क़ौमी असेंबली में पेश कई। तरक़ियाती मनसूबनि लाइ रिकॉर्ड 11 खरब 50 अरब रुपया रखण जो ऐलान कयो वियो। दिफ़ाई बजट में बि वाध कई वई। FBR तहत टैक्स ओगाड़ी जो काथो 92,000 अरब रुपया लॻायो वियो। टैक्स ओगाड़ी में सूबनि जो हिसो 5,276 अरब रुपया हूंदो। मुआशी तरक्की जी शरह 3.5% रहण जो काथो लॻायो वियो। बजट खसारो 6.54 ऐं प्राइमरी सरप्लस GDP जो 4% हूंदो। एक्सपोर्ट जो हदफ़ $3 अरब ऐं नाणे जी रसद जो टारगेट $33 अरब रखियो वियो। वफ़ाक़ी हुकूमत जी कुल आमदनी 6,887 अरब रुपया हूंदी। वफ़ाक़ी सरकार जी मजमूई ख़र्चनि जो काथो 14,460 अरब रुपया लॻायो वियो। दिफ़ाई बजट 15 खरब 23 अरब मां वधाए 1804 अरब रुपया कई वई। सिविल इंतज़ामिया जे ख़र्चनि लाइ 714 अरब रुपया मख़सूस कया विया। वफ़ाक़ी सरकार नए माली साल लाइ 14,460 अरब रुपयनि जी मालियत वारी बजट पेश करे छॾी आहे। बजट में टेक्सटाइल ऐं चमड़ी जी सनत ते GST 12 मां 15% करण जो ऐलान कयो वियो। वाध ब्रांडेड टेक्सटाइल ऐं लेदर जी क़ीमती पोशाकनि ऐं ॿियनि शयुनि ते उगाड़ी वेंदी। बजट में टेक्सटाइल ऐं चमड़े जी सनत ते GST 12 मां 15% करण जो ऐलान कयो वियो। वापारी बिरादरी जे मुतालबे ते रिटेल शोबे खे रिलीफ ॾियण लाइ कोड एरिया जो शर्त ख़त्म कयो वियो। पुराणी 1800 CC ताईं गाॾियुनि जी इम्पोर्ट में ड्यूटीज़ ऐं टैक्सिस खे कैप कयो वियो हो। हाणे 1300 CC खां मथे गाॾियुनि जी ड्यूटी ऐं टैक्स जी कैपिंग ख़त्म कई पई वञे। ग्लास या शीशे जी मुख़्तलिफ़ शयुनि जी इम्पोर्ट ते 15 खां 30% ताईं रेगुलेटरी ड्यूटी लॻाइण जो ऐलान कयो वियो। हुकूमत पारां सर्विसिस सप्लायर्स ऐं कॉन्ट्रैक्ट्स ते विद होल्डिंग टैक्स वधाइण जो ऐलान कयो वियो। मुआशी सरगर्मियुनि जे शोबनि में मुंतक़िलियुनि सां हुकूमत जी आमदनी में वाध लाइ 1% टैक्स जी शरह वधाइण जी तजवीज़ ॾिनी वई। सर्विसिस ते लागू कंसेशनरी टैक्सिस जी शरह में 1% वाध जी तजवीज़ ॾिनी वई। इहा वाध चांवर, वणुनि जी ॿिज, खाजरो तेल, प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक्स, मीडिया ऐं स्पोर्ट्स पर्सन्स ते लागू न थींदी। वधीक आमदनी वारनि 15 कारोबारनि तोड़े शोबनि ते लागू 10% सुपर टैक्स जी शरह में मरहलेवार वाध जी तजवीज़ ॾिनी वई। कमर्शियल इम्पोर्ट्स शयुनि जी इम्पोर्ट ते टैक्स में 2.5% वाध जी तजवीज़ ॾिनी वई। बैंकुनि मां घटि में घटि 50,000 रुपया कढाइण ते 2.6% टैक्स लॻाइण जो ऐलान, जॾहिं त फाइलर ते विद होल्डिंग टैक्स 1 मां 5% ऐं नॉन फाइलर्स ते विद होल्डिंग टैक्स 10% करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। नए माली साल जी बजट में वफ़ाक़ी तरक़ियाती प्रोग्राम लाइ 1150 अरब रुपया रखण जो ऐलान कयो वियो। सूबनि जे तरक़ियाती प्रोग्राम जो काथो 1559 अरब रुपया लॻायो वियो। अहिड़ी रीति क़ौमी सतह ते तरक़ियाती प्रोग्राम जो काथो 2709 अरब रुपया लॻायो वियो। इंफ्रास्ट्रक्चर जे शोबे में ट्रांसपोर्ट ऐं कम्युनिकेशन लाइ 267 अरब रुपया रखिया विया। पाणी जे शोबे लाइ 100 अरब रुपया मख़सूस। तवानाई जे शोबे लाइ 99 अरब रुपया रखण जी सिफ़ारिश। फिज़िकल प्लानिंग एंड हाउसिंग लाइ 43 अरब रुपया रखण जी तजवीज़। मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुतवाज़न तरक़ी लाइ 108 अरब रुपया तजवीज़ कया आहिनि। KP में ज़म थियल इलाइक़नि लाइ 57 अरब, आज़ाद कश्मीर लाइ 32.5 ऐं गिलगित लाइ 28.5 अरब रुपया रखण जी सिफ़ारिश आहे। नए माली साल जी बजट में वफ़ाक़ी तरक़ियाती प्रोग्राम लाइ 1150 अरब रुपया रखण जो ऐलान कयो वियो। सूबनि जे तरक़ियाती प्रोग्राम जो काथो 1559 अरब रुपया लॻायो वियो।
अहिड़ी रीति क़ौमी सतह ते तरक़ियाती प्रोग्राम जो काथो 2709 अरब रुपया लॻाया वियो। केपी में ज़िम थियल इलाइक़नि लाइ 57 अरब, आज़ाद कश्मीर लाइ 32.5 ऐं गिलगित बल्तिस्तान लाइ 28.5 अरब रुपया रखण जी सिफ़ारिश कई वई आहे। सरकारी मुलाज़िमनि जी पघार में एडॉक रिलीफ अलाउंस तहत वाध जो ऐलान किया वियो। वहां खे आगाह कयो पिया नाज़रीन, सरकारी मुलाज़िमनि जी पघार में एडॉक रिलीफ अलाउंस तहत वाध जो ऐलान किया वियो। 1 खां 16 ग्रेड ताईं जे मुलाज़िमनि जे अलाउंस में 35% वाध जी तजवीज़ ॾिनी वई। 16 ग्रेड खां मथे जे मुलाज़िमनि लाइ 60% अलाउंस में वाध करण जी तजवीज़ ॾिनी वई। सरकारी मुलाज़िमनि जी घटि में घटि पेंशन 10 मां वधाए 12,000 रुपया माहवार कई पई वञे। इसाक़दार जो इहो चवणो, घटि में घटि माहवार उजरत 25,000 में वधाए 30,000 रुपया कई वई आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर जो इहो चवणो, EOBI जी पेंशन वधाए 10,000 रुपया करण जी तजवीज़ ॾिनी वई। सरकारी मुलाज़िमनि जी पघार में एडॉक रिलीफ अलाउंस तहत वाध जो ऐलान कयो वियो आहे। 1 खां 16 ग्रेड ताईं जे मुलाज़िमनि जे अलाउंस में 35% वाध जी तजवीज़ ॾिनी वई। 16 ग्रेड खां मथे जे मुलाज़िमनि लाइ 60% अलाउंस में वाध जी तजवीज़ ॾिनी वई। सरकारी मुलाज़िमनि जे घटि में घटि पेंशन 10 में वधाए 12,000 रुपया माहवार कई पई वञे। इसाक़दार जो इहो चवणो, जॾहिं त घटि में घटि माहवार उजरत 25,000 में वधाए 30,000 रुपया कई वई आहे। EOBI जी पेंशन वधाए 10,000 रुपया करण जी तजवीज़ ॾिनी वई। सरकारी मुलाज़िमनि जी पघार में एडॉक रिलीफ अलाउंस तहत वाध जो ऐलान किया वियो आहे। बजट में वज़ीर आज़म यूथ लोन प्रोग्राम तहत नंढे कारोबार लाइ रियायती कर्ज़ ॾियण लाइ 10 अरब रुपया मखसूस किया विया। समाजी तरक्की जे शोबे लाइ 244 अरब रुपया रखिया विया। 82 अरब आला तालीम ऐं 26 अरब रुपया सिहत जे शोबे लाइ रखिया विया। बजट में वज़ीर आज़म यूथ लोन प्रोग्राम तहत नंढे कारोबार लाइ रियायती कर्ज़ ॾियण लाइ 10 अरब रुपया मखसूस किया विया। साइंस ऐं IT जे शोबे लाइ 34 अरब रुपया मखसूस किया विया। सनत, मादनियात ऐं ज़राअत जी पैदावारी शोबनि लाइ 50 अरब रुपया रखण जी तजवीज़ ॾिनी वई। खे आगाह कयो पिया, बजट में वज़ीर आज़म यूथ लोन प्रोग्राम तहत नंढे कारोबार लाइ रियायती कर्ज़ ॾियण लाइ 10 अरब रुपया मखसूस किया विया। खे आगाह कयो पिया, बजट में वज़ीर आज़म यूथ लोन प्रोग्राम तहत नंढे कारोबार लाइ रियायती कर्ज़ ॾियण लाइ 10 अरब रुपया मखसूस किया विया। जॾहिं त समाजी तरक्की जे शोबे लाइ 244 अरब रुपया रखिया विया। 82 अरब आला तालीम ऐं 26 अरब रुपया सिहत जे शोबे लाइ रखिया विया। साइंस ऐं IT जे शोबे लाइ 34 अरब रुपया मखसूस किया विया। सनत, मादनियात ऐं ज़राअत जी पैदावारी शोबनि लाइ 50 अरब रुपया रखण जी तजवीज़ ॾिनी वई।